सिक्योरिटी फोर्सिस पारां सॼे मुल्क में दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ कार्रवायूं जारी आहिनि। 3 महीननि में 142 दहशतगर्द मारिया विया ऐं केतिरा ई हमला नाकाम बणाए दहशतगर्दनि खे गिरफ़्तार कयो वियो। मुल्क में ताज़ी वधंदड़ दहशतगर्दी ख़िलाफ़ सिक्योरिटी फोर्सिस सॼे मुल्क में केतिरियूं ई कार्रवायूं कयूं ऐं 3 महीननि दौरान दहशतगर्दनि संदन सहूलतकारनि खे गिरफ़्तार ऐं केतिरा हमला नाकाम बणाए छॾिया। फोर्सिस सॼे मुल्क में 6,921 कार्रवायुनि में 142 दहशतगर्द मारिया ऐं 1007 खे गिरफ़्तार कयो। ख़ैबर पख्तूनख्वा में 1960 ऑपरेशन्स मां 1516 एरिया डोमेशन ऑपरेशन कया विया। सूबे में 301 इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन्स ऐं 143 एरिया सैनिटाइज़ेशन ऑपरेशन कया विया, जॾहिं त सूबे में 98 दहशतगर्द मारिजी विया ऐं 540 खे गिरफ़्तार कयो वियो। बलोचिस्तान में 3414 ऑपरेशननि मां 2980 एरिया डोमिनेशन ऑपरेशन, 67 इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन ऐं 367 एरिया सैनिटाइज़ेशन ऑपरेशन कया विया, जिन में 40 दहशतगर्द मारिजी विया ऐं 112 खे गिरफ़्तार कयो वियो। सिंध में 752 इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन्स में 3 दहशतगर्द मारिजी विया ऐं 344 गिरफ़्तार कया विया, जॾहिं त पंजाब में इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन्स जी 165 मां 1 दहशतगर्द मारिजी वियो ऐं 11 खे गिरफ़्तार कयो वियो।